सथियाम बारोचा बंबोर में पसी पहर पुन्ह जी नुसी नेण ठरियाम गोंदर विसरियाम सुखन साखों मुकियो। ॾेह ऐं परॾेह जे सभिनी पिरी प्यारनि खे स्पेशल प्रोग्राम राह रस्ते जी कचहरी आलमी ओताक में आजिज़ रहमतुल्ला लाशारी तरफ़ां सिक भरियो सलाम। जी सजणो, मूंखे मालूम आहे त ही दिहाड़ा असांजे सरज़मीन सिंध ते सकाफ़ती दिहाड़ा आहिनि। मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स जे तरफ़ां मीडिया नशरियाती इदारनि जेको ऐलान कयो आहे असांजे एकता ऐं सकाफ़ती दिहाड़नि जो, उन सिलसिले जूं सरगर्मियूं सॼी सिंध हिंद ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ जेके सिंधी आहिनि उहे पंहिंजी पग अजरक टोपी सकाफ़ती वेस पहिरे उन समूरे सकाफ़ती रंग खे निशांबर करे रहिया आहिनि, निर्वार करे रहिया आहिनि। इन सिलसिले में अॼु असांजी हिकु तमामु बहितरीन लोक अदब कचहरी आहे सिंध जे सैलानी सुगड़ मोहतरम फ़क़ीर मियांदाद सैलानी जी ओताक ते काज़ी अहमद ॾेड़ान रोड ते। हिन वक़्तु असां उन काज़ी अहमद ॾेड़ान रोड वारी कचहरीअ में शिरकत जे लाइ वञी रहिया आहियूं ऐं रस्ते में आहियूं। रस्ते में मूंसां गॾु आहिनि असांजे सिंध जा तमामु भलोड़ ॾाह ॾाधणी, सिंध जो नाले वारो सुघड़ ऐं मटियारी जे मेमण सुघड़ मोहतरम नज़ीर अहमद मेमण खे आलमी ओताक में भली कार चवंदे खेसि खां लोक अदब जूं लातियूं ॿुधंदासीं। नज़ीर अहमद मेमण के तारफ़ जो मोहताज कोन्हे, ही उहो सुघड़ आहे जंहिंखे अल्लामा डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जेको आहे सो घर वेठे अची करे सुघड़ाइप जी मञता जो एवॉर्ड ॾिनो हो। उन सां गॾोगॾु सदियुनि जी सौगात किताब असांजे हिन सुघड़ नज़ीर मेमण जो छपियल आहे। नज़ीर अहमद मेमण सां गॾु नज़ीर मेमण अव्हांखे ॿुधायां त असांजी तंज़ीम सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात ज़िले मटियारी जो सदर आहे। उन सां गॾोगॾु हैदराबाद जो तमामु भलोड़ सुघड़ अली अकबर उदासी चांडियो उहो पाण सां आलमी ओताक में हिन स्पेशल राह रस्ते वारी ख़ासि कचहरी में गॾु आहे। अली अकबर उदासी चांडियो जो ताल्लुक़ बि लतीफ़ाबाद हैदराबाद सां आहे ऐं उहो बि असांजे हिन सिंध सुघड़ लोक अदब तंज़ीम सलात ज़िले जो हैदराबाद जो सदर आहे। जी सजणो, चाहींदासीं त शुरूआत में अव्हांखे असांजे मोहतरम दोस्त भलोड़ सुघड़ अली अकबर उदासी चांडिये खां आजियां जा बैत ॿुधायूं। अली अकबर अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह रब जा करम आहिनि साईं। तव्हां ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियतूं सही ने? सभु ख़ैर अमन अमान। पाण राह रस्ते जी कचहरी आलमी ओताक करे रहिया आहियूं ऐं हलूं पिया उस्ताद मियांदाद सैलानी जे उन सकाफ़ती लोक अदब कचहरीअ में। दिलि चाहियो त ॾेह ऐं परॾेह जे पिरिन खे ही राह रस्ते वारी आलमी ओताक जी कचहरी ॿुधाइजे। सो सभ खां पहिरीं असांखे आजियां जा बैत ॿुधायो। जी साईं हाज़ुर। साईं आजियां जा बैत अर्ज़ु हिन त भली आयो भला पिरी चवां जियो तव्हांखे जवान मूं बि अव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान लखें थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियऊं महिमान चांडिया अकबर थियां कुर्बान जो आयो मुंहिंजे अङण ते अजीब आयो अङण ते एहसान इलाही करे मूं बि अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हींअरो डरे सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे चांडिया अकबर अचो ओरे त सिकूं लाहियां सालनि जूं। साईं अञा अर्ज़ु कयुमि त भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब मिठा तव्हां सां मिलण जी हुय में ॾाढी हुब अजीब मुंहिंजे अङण ते अॼु आंदो तव्हांखे रब कयां ख़ैरातूं ख़ुशीअ मां ई माल मिल्कियत सभु सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मुहब साम्हूं वेहो त सिका लाहियां सूरत जा साहिब थिया पूरा दिलि जा मतिलब चांडियो उदासी अकबर चवे। वाह उदासी अकबर चांडिया वाह। जी सजणो, लोक अदब सिलसिले जो ही राह रस्ते जो स्पेशल प्रोग्राम आलमी ओताक मां आहियां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। ही असांजी कचहरी
राह रस्ते जी कंहिं लोकदब कचहरी में वेंदे करे रहिया आहियूं। अदली अकबर उदासी चांडे आजियां जा बैत ॿुधाया। चाहींदासीं त असांखे मटियारी जो मेमण सुघड़ सदियुनि जी सौगात जो तख़लीक़कार सुघड़ बि पहिरीं आजियां जा बैत ॿुधाए, उन खां पोइ उन खां लोकदब जो फ़न ॿुधंदासीं। नज़ीर अहमद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुश आहियो? ख़ैरा? तबियत सही आहे? करम सब खैर खुशी तमाम। मटियारी जो माओ, मटियारी जी मेहंदी ऐं मटियारे जा माण्हू मोहबती सभई ख़ुशि आहिनि? मटियारी तो सिंध सां गॾोगॾु मटियारी बि ख़ुशि आहे। वाह वाह, सिंध जी सरज़मीन ऐं ख़ुशकिस्मती आहे। मटियारी उहो शहर आहे जेको असांजे सिंध धणी लतीफ़ सरकार जी नगरी आहे। लतीफ़ सरकार जो ई ज़िलो आहे। लतीफ़ सरकार जो ज़िलो आहे, पर मटियारी शहर में जेको आराम फरमा बुज़ुर्ग आहे सखी हाशिम शाह, ऐं उन सखी हाशिम शाह जे दुआउनि सां ई लतीफ़ सरकार जन ॼावल आहिनि। बिल्कुलु हक़ीक़त, ये बिल्कुलु हक़ीक़त आहे। हा, त लतीफ़ सरकार जे उन नगरीअ सां अवां लाॻापियल आहियो। ॾेह परॾेह खां असांजे हिन आलमी उताक खे दोस्त के हिन वक़्तु मौजूदु आहिनि ऐं के बैद में ॾिसी करे पंहिंजे कमेंट जे ज़रिए असांखे हिन कचहरीअ जो जेको असांजो तसलसुल आहे उन में पंहिंजे प्यार भरियो पैगाम मोकिलींदा। पहिरीं असांखे आजियां ॿुधायो, पोइ लोकदब जो लाथियो। साईं बिल्कुलु सही आहे। साईं आजियां जे लाइ सुखण चयो त भले आयो भला पिरी असांजी उताक। फ़र्क़ु पिया फटनि ते जे चिकी पिया हा चाक। आया आहियो अंगण ते पेड़ा खणी पाक। करो कचहरियूं कुर्ब जूं वॾे सारे वाक। त नशा चढ़नि नींहं जा थियूं प्यालनि जा प्याक। ही थोरो मूं थकल त जो या मोहबत जो मुश्ताक। ही क़ाइमु कचहरियूं कंदो राज़ रब रज़ाक। ॼाणे परवर धणी पाक थी महिरबानी मेमण ते। वाह नज़ीर मेमण, वाह सजणो, अवां जी महिरबानी। मां थोराए थो आहियां मदीने पाक खां असांजो तमामु भलोड़ शाइर, इल्म अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर, आशिक़ रसूल शाइर मोहतरम हाजी मोहम्मद मुहसिन कासमी चांडियो पाण खे ॿुधी रहियो आहे। मोहम्मद मुहसिन, अवां जी महिरबानी। अवांखे हिन प्रोग्राम आलमी उताक स्पेशल प्रोग्राम में भली कार चऊं था, ऐं हीअ असांजी राह रस्ते वारी जेका आहे सा अॼोकी कचहरी आहे। असीं सकाफ़ती ॾिहाड़ा जेके असांजे सरज़मीन सिंध ते हलनि पिया, उन हिकु स्पेशल कचहरीअ में वञूं पिया। मां थोराए थो आहियां मोहतरम ख़ादिम हुसैन जमाली साहब जो रेडियो लिसनर क्लब नवाब शाह खां ॿुधनि पिया। मोहतरम ख़ादिम हुसैन जमाली, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था। आलमी उताक में अॼु असां वटि सिंध जा तमामु भलोड़ सुघड़ हिन वक़्तु मूंसां गॾु आहिनि ऐं उन्हनि सुघड़नि खां ॾाहप जी ॾात ॿुधूं पिया। अली अकबर उदासी लोकदब जे फ़न मां असांखे छा था ॿुधायो? हा साईं, पंहिंजी सिंध ते आहे बैत त सोना मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिस ऐं सुहिणी सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिस। साईं हैदराबाद में क़दीमी आसार घुमी ॾिसूं। अली साईं जा क़दम थी निर्वार घुमी ॾिसूं। पके किले पुराणा हथियार घुमी ॾिसूं। नव गज़ टिघे माण्हूअ जी मज़ार घुमी ॾिसूं ऐं शहर जी उते शाही आहे बाज़ार घुमी ॾिसूं। सुहिणा मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिसूं ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिसूं। साईं ठठे शाही मस्जिद जा मुनारा घुमी ॾिसूं। किंझर ते थी नूरी जा नज़ारा घुमी ॾिसूं। या मखोड़िया खीमा से किनारा घुमी ॾिसूं। मारियईं जिते मच्छूं उहे मारा घुमी ॾिसूं। उन ॻोठ जूं उहे गलियूं उहे चारा घुमी ॾिसूं ऐं झांगिड़नि जे झूपनि जी झलकार घुमी ॾिसूं। सुहिणा मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिसूं ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिसूं। साईं मीरपुर सां बि माण्हुनि जो आहे चाह घुमी ॾिसूं। मशहूरु शहर सिंधड़ी जो वहवाह घुमी ॾिसूं। मुंहिंजो मुर्शिद सुहिणो लतीफ़ शाह घुमी ॾिसूं। दराज़नि में सचल जी दरगाह घुमी ॾिसूं। दराज़नि में सचल जी दरगाह घुमी ॾिसूं। कुंगरा कोट ॾीजी जा मीरवाह घुमी ॾिसूं ऐं रोहड़ीअ में अथई अली साईं जो वार घुमी ॾिसूं। सुहिणा मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिसूं ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिसूं। साईं बशीर ख़ान शहीद सिंध जो राणो घुमी ॾिसूं। गढ़ी ख़ुदा बख़्श भुट्टे जो घराणो घुमी ॾिसूं। मुहन जो दड़ो क़दीमी पुराणो घुमी ॾिसूं। जे हुजई साण नाणो तलाड़ काणो घुमी ॾिसूं। ही शहर शहीद ख़ालिद जो अबाणो घुमी ॾिसूं। उन जे मदरसे में पढ़नि था से ॿार घुमी ॾिसूं।
सोना मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिस ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिस साईं पहाड़ वारो शाह गोदड़ियो पीर घुमी ॾिस हलंदी आहे पई थदड़ी जिते हीर घुमी ॾिस वरी कंबर खां पोइ चांदियुनि जी जागीर घुमी ॾिस वॾी नदी जबल वारी सीर घुमी ॾिस पुटा गाह सावा से गंढीर घुमी ॾिस जबल माथा जरजा वहन नार घुमी ॾिस सोना मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिस ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिस साईं काछे में बि घणाई अथई गुलज़ार घुमी ॾिस फिका गुल सरह जा फुलार घुमी ॾिस तिरख ॿूटियूं थी पिया आहिनि तयार घुमी ॾिस ताज़ा गन्ना तुरी जा जुआर घुमी ॾिस खिपनि पासे कुंभियुनि जा खिचकार घुमी ॾिस ऐं चिबड़ियुनि जे उते चौ तरफ़ चमकार घुमी ॾिस सोना मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिस ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिस हे लसारनि जा बि फसल थिया आहिनि भला घुमी ॾिस अननि जा थिया वॾा वॾा थला घुमी ॾिस उठनि जा था उते भरजनि गला घुमी ॾिस ऐं सरौ जा बि सुठा थिया आहिनि सला घुमी ॾिस ॿेरनि जा बि झुली पिया आहिनि झला घुमी ॾिस सावक आहे सिंध में तूं चौधार घुमी ॾिस सोना मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिस ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिस वाह चांडिया अकबर वाह सही सिंध जो लाल कलंदर सेवाणी घुमी ॾिसो मेहरान जो बि मौज में आ पाणी घुमी ॾिसो हैदराबाद जो मेन रोड म्याणी घुमी ॾिसो सिंध म्यूज़ियम में सकाफ़त पुराणी घुमी ॾिसो ऐं 4 नंबर जा चांडिया गहवराणी घुमी ॾिसो इहे कुल ई अथई अकबर कुर्बदार घुमी ॾिसो सोना मुंहिंजी सिंध जा आसार घुमी ॾिसो ऐं सुहिणे सिंधी माण्हुनि जा सिंगार घुमी ॾिसो वाह उदासी अकबर चांडिया वाह सजणो हिकु भेरो अव्हांखे आलमी उताक में भली कार आलमी उताक लोक अदब सिलसिले जो स्पेशल प्रोग्राम जंहिंखे अॼु असां उनवान ॾिनो आहे राह रस्ते जी कचहरी ऐं उहा राह रस्ते जी कचहरी असांजा भलोड़ सुघड़ असां सां गॾु आहिनि ऐं असीं इन लोक अदब सिलसिले जेके नशरियाती असांजा इदारा आहिनि सिंधी चैनल आहिनि अख़बारूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां हर साल डिसंबर महीने में असांजे सकाफ़त खे हथी वठराइण जे लाइ ऐं पंहिंजे उन्हनि रीतुनि रस्मुनि रवाजनि खे वरी हिकु भेरो ताज़ो करण जे लाइ जेको आहे सो असां उन तसलसल खे क़ाइमु रखंदा आहियूं हिन वक़्तु असीं सिंध धणी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जे साम्हूं गुज़री रहिया आहियूं ऐं उहा राह रस्ते जी कचहरी जंहिंमें असां सां अॼु सिंध जा भलोड़ सुघड़ मोहतरम नज़ीर अहमद मेमण गॾु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु अली अकबर उदासी चांडियो उन जी कचहरी खे अव्हां ॿुधी रहिया आहियो ऐं मूंखे उमेदु आहे त असांजी हीअ राह रस्ते जी कचहरी अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी अव्हां ॾातड़नि जी ॾात बि जेका आहे सा मूं वटि मौजूदु आहे ऐं मां कोशिशि कयां थो त आलमी उताक जे हिन स्पेशल प्रोग्राम में अव्हां सजणनि जा मोकिलियल मैसेज बि शामिलु कंदे पंहिंजी कचहरी खे वधीक ख़ूबसूरत बनायूं असांजो सिंध जो तमामु इंतहाई आशिक़ रसूल शाइर मदीने मुनवरा खां साईं असांजो मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो साहिबु जी सजणो अव्हांखे ॿुधायां त असांजे हिन सफ़र जो हमसफ़र सिंध जो तमामु नाले वारो दीनी स्कॉलर ऐं इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो गोहर मोहतरम अल्लामा साईं ग़ुलाम रसूल लाखो साहिबु असां सां गॾु मौजूदु आहे साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम केवला ही कीअं पियो लॻे असांजो ही सफ़र आलमी उताक राह रस्ते जी कचहरी अव्हांखे साईं ॾाढो बहितरीनु सुघड़नि जो त शान बसी निरालो कयो आहे सिंधी सकाफ़त आहे ॾाढो सुकून ऐं मज़ो अचे पियो तमामु बहितरीनु सजणो साईं ग़ुलाम रसूल साहिबु असां सां हिन सफ़र में गॾु आहिनि ऐं असांखे मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडिये मदीने मुनवरा खां पंहिंजी तख़लीक़ मोकिली आहे ऐं उनखे बि असीं हिन प्रोग्राम जो हिसो बणाईंदा हलूं साईं मोहम्मद मोहसिन लिखनि था त वया ॾुख ॾोलावा सजण जे अचण सां सुका वण थिया सावा सजण जे अचण सां रबीउल अवल जी भली राति आई हबीबन करीमन संदी ज़ात आई थिया कम सणावा सजण जे अचण सां सुका वण थिया सावा सजण जे अचण सां
इल्म ऐं अदब जा अची गॾु थिया ॼाणू ॾिसी चंड अमा जो मुर्किया कुलई माण्हू पंहिंजा ऐं परावा सजण जे अचण सां ज़माने जा सारा ज़मींदार ख़ुशि थिया कमी कारी कुलई कमदार ख़ुशि थिया ख़ुशकारावा सजण जे अचण सां भली राति उन में दुनिया जे चमन ते ॼणिया माहिरुनि पुट हुया हर वतन में हड़ई जा मजावा सजण जे अचण सां उठी बार कल्ला बिना देर बारिश सवें साल बरंदड़ वया विसी आतश उजी विया ओलावा सजण जे अचण सां मके पाक सां थी वॾी वई भलाई रुगो मान मोहसिन थिया ख़ुशि खुदाई घटिया ग़म जा रावा सजण जे अचण सां मोहम्मद मोहसिन अव्हां जी महिरबानी अव्हां जो ख़ूबसूरत तख़लीक़ असां हिन राह रस्ते जे स्पेशल प्रोग्राम आलमी उताक में शामिल कईसीं। मोहतरम नौशाद बलोच अव्हां जी महिरबानी गफ़ार शाहानी फ्राम मीरपुर साकरो सजण अव्हां जी महिरबानी अव्हां असां सां हिन आलमी उताक में गॾु आहियो ऐं अव्हांखे भलीकार चऊं था मीरपुर साकरे खां सजण ही असांजी स्पेशल राह रस्ते जी कचहरी आहे अवां फरमाइश कई आहे मोहतरम मुमताज़ लाशारी जी लेकिन ही राह उहो सॼो सिलसिलो स्टूडियो में मौजूदु हूंदो आहे अव्हां जे फरमाइशुनि जो बिल्कुलु असीं उन में ख़्यालु कंदा आहियूं ऐं हिन वक़्तु असांजा सुघड़ असां सां मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सुघड़नि खां ॾाहप जी ॾात अव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं गॾोगॾु उन्हनि सजननि जा पैगाम शामिलु कंदासीं जेके हिन असांजे राह रस्ते जी कचहरी में असां सां गॾु आहिनि। साईं मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी लिखे थो त लफ़्ज़ जेके बि लिखंदासीं अघाईंदा नबी साईं नज़र नातुनि जो ॾींदासीं अघाईंदा नबी साईं ही हमद ऐं नात जा शाइर जॾहिं पंहिंजी शाइरी पढ़ंदा तवजह साण ॿुधंदासीं अघाईंदा नबी साईं बड़ी सलवात सरवर ते करे मूं ही मदीने ॾे पंहिंजा ॾुख सुख सलींदासीं अघाईंदा नबी साईं हशर में जे मलक पुछंदा अव्हां कंहिंजा उम्मती आहियो मुहम्मद जा जे चवंदासीं अघाईंदा नबी साईं हशर में मुश्किलातूं हड़ कंदो हल मुस्तफ़ा मदनी दामन उन जी झलींदासीं पंहिंजो तारीफ़ सां कमु आ वज़न ऐं बहर सां कमु कोन्हे न हरफ़नि खे ॻणींदासीं अघाईंदा नबी साईं मिलियो न जे दाद दावत में न महफ़िल मंझि माण्हुनि खां सना पोइ बि पिया पढ़ंदासीं अघाईंदा नबी साईं मुंहिंजो न डपिण खां नातुनि सां रहियो आहे चाह मोहसिन चए पिया लिखंदासीं पिया पढ़ंदासीं अघाईंदा नबी साईं। वाह वाह मोहम्मद मोहसिन अव्हां जी ख़ूबसूरत शाइरी असां शामिलु कई। मोहतरम मोहम्मद बच्चल शर पाण सां गॾु आहिनि प्रोग्राम खे पसंदि कनि था सॼणा अव्हां जी महिरबानी। दोस्तो आलमी उताक कुझु अरसे खां पोइ हींअर असां राह रस्ते जी कचहरी करे रहिया आहियूं। हाणे असां सिंध जे तमामु भलोड़े ॾाहे ॾातदणी सदियुनि जी सौगात किताब जे तख़लीकार मोहतरम नज़ीर अहमद मेमण खां संदसि पसंदि ते ॾाहप जी ॾात मां लोक अदब जूं लातियूं ॿुधूं। नज़ीर साईं अव्हां छा था ॿुधायो असांजा ॾेही परॾेही सॼण अव्हांखे हिन आलमी उताक जे स्पेशल प्रोग्राम में ॿुधनि पिया। साईं जीअं ॾिसो असांजा ॿाहिरि मुल्क में जेके रहंदड़ आहिनि से पिया ॿुधनि छो न अॼु उन्हनि खे सिंध जो उहे हालातूं ॿुधायूं। वाह वाह जीअं को बि सिंधी को ॿाहिरि मुल्क में जो हुजे को सिंधी खे अचे त उनखां पंहिंजे सिंध जो हाल पुछे थो। वाह वाह जी सजणो ही असांजो सिंधी सजण अव्हांखे सिंध जो हाल अहवाल ख़ासि तौर ते जेके असांजा दोस्त हिन आलमी उताक में अमान खां दुबई खां ऐं इंडिया कच्छ भुज वारे इलाइक़े खां ऐं सऊदी अरब रियासत खां जेके असांजा दोस्त अरब इमारात खां ॿुधनि पिया उन्हनि खे असांजो ही भलोड़ सुघड़ नज़ीर मेमण पंहिंजे सरज़मीन सिंध जी हुबुल वतनी ऐं उन जो सैर कराईंदो। जी नज़ीर जीअं त सुघड़ चयो आहे त कर ख़बर कास त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा ॾुख ॾाज जिन जो से संघार कीअं हा। वाह वाह वाह
मुझे थर जे थाकनि ते वारियूं ॾिठी के ततलतनि पटनि ते पंवारियूं ॾिठी के ठला मट मथनि ते उञारियूं ॾिठी के सितम ॾेह वारनि खां ॾुखारियूं ॾिठी के निमाणनि नज़रनि तां उहे नारियूं ॾिठी के चारींदे माल मागनि ते मारियूं ॾिठी के कोयल वांगुरु तुंहिंजा ते कुकार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। वाह मेमण वाह। दोस्तों असीं हाला शहर खां क्रॉस करे रहिया आहियूं। काज़ी अहमद उस्ताद मियांदाद सैलानी जी कचहरी में वञूं पिया। नज़ीर मेमण अव्हांखे सिंध जो सैर कराए रहियो आहे। बादल जिन भिटिन ते कया दौर हूंदा पुञाड़नि जो पटनि ते वरिया ढोर हूंदा वाहड़तनि वठाणनि ते चरिया गोर हूंदा कारूं झर जे कर ते टिलिया मोर हूंदा ख़ुशीअ मां खाओड़ी थिया ज़ोर हूंदा उन्हनि ओताकुनि ते हलिया डोर हूंदा ॾिठी तो ॾोठियड़ा थिया घोर हूंदा उन्हनि चाहत में चमकार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। वाह वाह मेमण वाह। मुझे सिंध जे खेतनि जा ॿारा ॾिठा के सिधा सहल सुहिणा उहे चारा ॾिठा के भला बाग तिन जा नज़ारा ॾिठा के वॾेरा बि वेंदे ओभारा ॾिठा के वेठा वात फाड़ियोसीं भोतार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार भोतार कीअं हा। वाह नज़ीर मेमण वाह। मोहतरम मोहम्मद बचल शर साहब अव्हांजी महिरबानी। असांखे मीर रखियल बुरड़ो ॿुधी रहियो आहे। मीरपुर बुरड़े खां मीर रखियल अव्हांखे आलमी उताक में भलीकार। नज़ीर मेमण अव्हांखे सिंध जो सैर कराए रहियो आहे। जी नज़ीर। ॾिठी सिंध जूं कंहिं कचियूं चेट हा मिसकीननि जे बचनि जा बुखिया पेट हा मिसकीननि जे बचनि जा बुखिया पेट हा वॾेरनि बि ते में छेड़िया छेट हा भला उन बेगम खे सोना सेठ हा बेवाह औरत खे हथ में मेट हा लॻे सिर बालिक ते जूंझार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। भला मुंहिंजे मुल्क जा के राशा ॾिठा तो कया क़ौम सां जिन तमाशा ॾिठा तो पुठियां लॻल गेरनि जे भाषा ॾिठा तो गॾह घोड़े ते उहे गाशा ॾिठा को कई सिंध जिन सोड़ी से गद्दार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। ॾिठी सिंध जूं कंहिं मिसल मर्द मायूं ॾिठी सिंध जूं कंहिं मिसल मर्द मायूं ॾिसाला ॿार कच्छ ते पुठनि ते बि खायूं टे मथ मथे ते कीअं ते आयूं चढ़ियूं चाढ़ी कनि था लथियूं कीअं लाहियूं विंझारनि जो वारनि ते ॾिठी के ॾोहायूं वेरनि जा बि उन ते वसकार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। वाह नज़ीर मेमण वाह। ॾिठी कहिड़ो सिंध जो रस्मूं रवाज कहिड़ियूं रहणियूं कहिड़ियूं कीअं हो समाज हो प्यार तंहिं में कहिड़ो मिठाज कहिड़ी वेल वेरी का आंधी साम्राज जो सिंधी ॿोलीअ जे पुठियां पई का पहाज सा नज़र करे नज़ीर चइसे दावेदार कीअं हा कर ख़बर काथ त मुंहिंजे देश जा धनार कीअं हा। वाह नज़ीर मेमण वाह वाह वाह। जी सजणो अव्हां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी उताक। मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी। अॼोको ही स्पेशल प्रोग्राम राह रस्ते जी कचहरी अव्हां ॿुधी रहिया आहियो। असांजे सिंध जा भलोड़ सुघड़ मूंसां गॾु आहिनि मोहतरम नज़ीर अहमद मेमण ऐं अली अकबर उदासी चांडियो। मां थोराइतो आहियां मोहतरम रियाज़ चांडिये जो। रियाज़ चांडियो साईं अव्हांखे आलमी उताक कार इल्म अदब ऐं ॾात ॾाहप जो गोहर मोहतरम हमीद शकील गोज़ाई पाण खे गोज़े ख़ैरपुर नाथन शाह ज़िले दादू खां ॿुधे पियो। प्रोग्राम आलमी उताक जो जंहिंमें असीं राह रस्ते जी कचहरी में गॾु आहियूं। जी सजणो मां भली कार चवां मोहतरमा मुस्कान सिंधु अव्हांखे आलमी उताक में भली कार राशिद मदरत ख़्वाह आहियूं नेट जे रस्ते में हुजण जे करे इंटरनेट सिग्नल ड्रॉप पिया थियनि इन जे करे अव्हां सजणनि खां तकलीफ़ जे लाइ माफ़ी। मां थोराइतो आहियां मोहतरम रशीद कीरियो साहब अव्हांखे आलमी उताक जे हिन राह रस्ते जी कचहरी में भली कार। मोहम्मद बचल शर साहब अव्हांखे भली कार। मोहतरम शेर हाजन निज़ामाणी हाजन साईं अव्हांजे ॻोठ खां अव्हांजे शहर हाला खां तमामु हींअर असीं कुझु लम्हनि में
क्रास कयो आहे। काज़ी अहमद में स्पेशल कचहरी आहे। आलमी ओताक असीं राह रस्ते जो ही प्रोग्राम उन ते वेंदे करे रहिया आहियूं। साईं मीर हाजन शेर हाजन निज़ामाणी कंहिं तारफ़ जा मोहताज कोन्हनि। लतीफ़ साईं जा तमामु वॾा पारखू ऐं लतीफ़ साईं जे राग जा ख़ानदानी जेको आहे सो माहिर आहिनि। संदन बाबो मीर ग़ुलाम हैदर रईस तमामु वॾो बहितरीन लतीफ़ साईं जे हवाले सां कमु कयो। पाण लतीफ़ साईं जे फ़िक्र खे मुख़्तलिफ़ अख़बारुनि में लिखनि बि था। मोहतरम अब्दुल गफ़ार राजड़ साहब अव्हांखे बि आलमी ओताक में भली कार चऊं था ऐं अव्हां सां गॾु आहियो। सॼी संगत खे सलाम पिया चओ, वॾी महिरबानी। हींअर मोहतरम असांजे सुघड़ नज़ीर अहमद मेमण खां ॾाहप जी ॾात मां वरी हिकु भेरो अव्हां सॼणनि खे ॿुधायूं। जी सॼणो अव्हांखे ॿुधायूं था त हीअ असांजी आलमी ओताक स्पेशल कचहरी राह रस्ते जी कचहरी आहे ऐं उन राह रस्ते जी कचहरी में असां सां सिंध जा बलोड़ सुघड़ मौजूदु आहिनि। उन्हनि खां ॾात जा गोहर जेके आहिनि अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। जी नज़ीर साईं ॾेही परॾेही सभु सॼण अव्हांखे ॿुधनि पिया। हाणे छा था ॿुधायो? जीअं त तारीख़ जो हवालो ॾिबो त सिंध हिकिड़ी क़दीम तहज़ीब रखंदड़ शइ आहे। बिल्कुलु सही था चओ। अॼु छो न उन तारीख़ खे जाॻायूं। वाह 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 वाह, पुराणी तारीख़ खे जाॻायो पिया। वाह नज़ीर मेमण वाह। को सोग सदन खे जाॻे थो, को दर्द हीअं ते जाॻे थो। ॾिस रीत पुराणी जाॻे थी, तारीख़ पुराणी जाॻे थी। ये अरमाननि के लूक लगी जा, चाहत के बंदूक लगी, जिन एहसासन के फूक लगी जा, कन्नन ते हुई कूक लगी सा, मुद वेगानी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी। जिद बहरन ते हा बंद बधा जे कूपन जा हा, कंध बधा के सपनन जा के संध बधा जे के फूलन जा हा, फंद बधा सा कली कुमानी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी। जित पखीअ मुन जा उॾारिया विया के गभरू घोट सुम्हारिया विया, जित वीर वतन जा मारिया विया के लहू लकन ते हारिया विया सा, बाज़र ताणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी। हिन सिंध मथे हा थल्ला उभरा, होशूअ जहिड़ा भला उभरा, सिर कचा के कल्ला उभरा, जित वीर ॾेई के वल्ला उभरा सा, मस्त मियाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी। इहो तार तमाची तरंदो ईंदो, वाहड़नि खां ॾिस वरंदो ईंदो, नींहं जो नारो हणंदो ईंदो, पेर प्यार जो खणंदो ईंदो, नूरी नमाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, ॾिस रीत पुरानी जागे थी। न सिंध मथे हाणे बीजल बुरंदो, साधु सुर जो न पल पल घुरंदो, पुट हलाली न जीजल किरंदो, झूना गिड़ न हाणे झुरंदो, सुरत थियाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, ॾिस रीत पुरानी जागे थी। अरगुनल आज़ाद ॾिठा ही मुगलन जाके, मार ॾिठा ही अरबन जाके, आर ॾिठा ये पुछातनि जा पार ॾिठा वई, सा ॾाहिर लाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी, ॾिस रीत पुरानी जागे थी। नदीर नातो खूब निभाबो, सिंधड़ीअ ख़ातिर कफ़न पाबो, पेर न पोते कॾहिं हटाबो, मेमण मोड़ो मुंहुं न मटाबो, हाणे गैरत गुलाणी जागे थी, तारीख़ पुरानी जागे थी। हाणे गैरत गुलाणी जागे थी, तारीख़ पुराणी जागे थी। नज़ीर अहमद मेमण सिंध जो तमामु भलोड़ सुघड़ अव्हांखे पुराणी तारीख़ जे जाॻाइण जे हवाले सां इनकलाबी शाइरी ॿुधाई। जी सजणो अवां ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम आलमी ओताक जी ही स्पेशल कचहरी। असीं राह रस्ते सां वेंदे सिंध जे बलोड़ सुघड़नि सां गॾु आहियूं, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। ऐं उन राह रस्ते जी कचहरी में मूंसां गॾु आहिनि सिंध जा बलोड़ सुघड़ नज़ीर अहमद मेमण ऐं उन सां गॾोगॾु अली अकबर उदासी हमसफ़र साथी आहिनि, असांजा दीनी स्कॉलर, इल्मु अदब ॾात ऐं ॾाम जा भलोड़ माहिर मोहतरम साईं ग़ुलाम रसूल लाखो साहब। हिन वक़्तु असीं न्यू सईदाबाद जे टोल प्लाज़ा खे क्रॉस करे रहिया आहियूं। काज़ी अहमद शहर ॾेड़ान रोड ते असांजे सिंध जे तमामु भलोड़ सुघड़ उस्ताद फ़कीर म्यांदाद सैलानी, कामरान ऐं रिज़वान ॿई भाइर तमामु सूफ़ी सुंग जा माहिर
अवां सिंध में ॿुधा आहिनि उन्हनि जे तॾे ते वञूं पिया ऐं उते असांजी अॼु हिन वक़्तु स्पेशल कचहरी आहे। उन कचहरी में वेंदे हींअर न्यू सईदाबाद टोल प्लाज़ा क्रॉस कयूं पिया ऐं अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं सिंध जे ॾाहनि ॾात धणनि जी ॾात। मोहतरम मेमण हुज़ूर बख़्श मोराई पाण खे ॿुधनि पिया, माशाअल्लाह नाइस प्रोग्राम खे पसंदि कनि पिया। वरी महिरबानी हुज़ूर बख़्श अव्हांखे आलमी उताक में भली कार चऊं था। अव्हांजो नज़ीर मेमण असां सां सुघड़ मटियारी जो गॾु आहे, अवी मोरे जा आहियो ऐं असांजो मोहतरम ग़ुलाम नबी मोराई साहब असां सां हिन ॾाहप जी राति में अख़बार असांजे चैनल मेरान टीवी जा पाण चीफ एग्ज़ेक्टिव आहिनि, मालिक आहिनि ऐं उन तमामु तइलीम जे हवाले सां वॾो किरदारु अदा कयो आहे। असांजो मोहतरम दोस्त मोहम्मद बच्चल शर चवे थो त अदा मुंहिंजो दोस्त मज़हर अली मगसी प्रोग्राम खे पसंदि कयो आहे। जी मज़हर अली, अव्हांखे बि आलमी उताक में भली कार प्रोग्राम खे पसंदि करण ते अव्हां जी महिरबानी। मोहतरम हाजन साईं, अव्हां जी महिरबानी। असांखे अव्हां काफ़ी देरि खां ॿुधी रहिया आहियो आलमी उताक जी स्पेशल कचहरी। जी दोस्तो, हाणे अव्हांखे ॿुधायूं था असांजे सिंध जो भलोड़ सुघड़ अली अकबर उदासी चांडियो। ॾिसूं त पंहिंजे ॾाहप जी ॾात मां असांखे छा थो ॿुधाए। जी अली अकबर। हा साईं, नज़ीर साईं चयो त हारियुनि जा ऐं मज़दूरनि जा ऐं हिन पंहिंजो धनारनि जा हाल हवाल। हाणे उन्हनि जे लाइ असां वरी अर्ज़ु कयूं था त अचे घुमी ॾिसे त कीअं आहिनि उन्हनि जा हाल हवाल। वाह साईं वाह। अर्ज़ु कयुमि त साॻिया रंग फुटा झंग थी विया सिंध में सुकार घुमी ॾिस, ख़ुशहाल चारनि माल मुंहिंजे देश जा धनार घुमी ॾिस। साईं मेहरान वहे थो मौज में अतार घुमी ॾिस, सिंधो नदीअ जा साॻिया उहे आर घुमी ॾिस। ॿिन्ही कपनि ते वणनि जी वणकार घुमी ॾिस, हिन सिंध मां निकिरनि हीरा ऐं जवाहर घुमी ॾिस, हिन सिंध मां निकिरनि हीरा ऐं जवाहर घुमी ॾिस। वाह अली अकबर उदासी चांडिया वाह। असीं मेहरान वहे थो मौज में अतार घुमी ॾिस, सिंधो नदीअ जा साॻिया उहे आर घुमी ॾिस। ॿिन्ही कपनि ते वणनि जी वणकार घुमी ॾिस, हिन सिंध मां निकिरनि हीरा ऐं जवाहर घुमी ॾिस। ही सुहिणा आहिनि सभई पटके वञे थो बसां इहो मिसरो। हा ॿियो मिसरो अर्ज़ु आहे त हारी आहिनि सिंध जा होशियार घुमी ॾिस, भाग्यनि जोड़ा जोटिया हरनि जी हुंगार घुमी ॾिस। बनियूं ॿारहं सवा करे ॾियनि पिया संवार घुमी ॾिस, खाटियूं खणी बना ॿधी ॿारहं कया अथनि तयार घुमी ॾिस। महिनत सां मशरूफ़ आहिनि नंढा वॾा ॿार घुमी ॾिस, हर माण्हूअ जो हिननि सां आ प्यार घुमी ॾिस। सुहिणा मुंहिंजी सिंध साईं, हर माण्हूअ जो हिननि सां आ प्यार घुमी ॾिस। साॻिया रंग फुटा झंग थी विया सिंध में सुकार घुमी ॾिस, ख़ुशहाल चारनि माल मुंहिंजे देश जा धनार घुमी ॾिस। वाह अकबर चांडिया वाह। साईं कचो पको उतर लाड़ थर घुमी ॾिस, किरड़ कंडिन बबुर ॿेरनि फुटी झलिया फर घुमी ॾिस। वसिया मींहं वरिया वतन ते पखियुनि जा वलर घुमी ॾिस, कुजूं करे कतारूं ऐं ॾियनि पियूं चकर घुमी ॾिस। ॿोलियूं ॿोलनि बगड़ा ईरानी कारड़ा तितिर घुमी ॾिस, क़िस्मे क़िस्मे पखियुनि जी अचे कठे थी या झार घुमी ॾिस। साॻिया रंग फुटा झंग थी विया सिंध में सुकार घुमी ॾिस, ख़ुशहाल चारनि माल मुंहिंजे देश जा धनार घुमी ॾिस। साईं भिटाईअ जे मेले में हली मल्ह ऐं पहलवान घुमी ॾिस, ढगनि लाइ ठहियल आहिनि पिड़ ऐं मैदान घुमी ॾिस। परे परे खां ॾिसण अचनि पिया वॾा वॾा खान घुमी ॾिस, शाह साहब जो रिसालो ऐं दंबूरो ॿिया साज़ ऐं सामान घुमी ॾिस। मुंहिंजे मुर्शिद साईं जी दरबार घुमी ॾिस, सुहिणा मुंहिंजी सिंध जा आसार सुहिणी। साॻिया रंग फुटा झंग थी विया सिंध जा साॻिया रंग फुटा झंग थी विया। अचे थो साईं हुन बैत जो बि इन में अची पियो वञे मिसरो जो मुख़्तलिफ़ अव्हां जा बैत आहिनि ऐं साॻिए ई लहजे में अव्हां जो ही बैत आहे, नओं बैत आहे। जी सजणो, असांजा सुघड़ पंहिंजे ॾात ऐं ॾाहप जो निरालो रंग रखनि था ऐं असांजे हिन अली अकबर उदासी जो हिकु ॿियो बि इन सिंध जे शेरनि जे हवाले सां। अली अकबर साईं, असांखे उहो सिंध जो जेको
तव्हां पढ़ी चुका आहियो उन हवाले सां हाणे इन राहप जी राति मां का ॿी नई सुहिणी शइ ॿुधायो। हाँ साईं हाँ सही मलूकनि जी दोस्तो ही प्रोग्राम आलमी औताक स्पेशल प्रोग्राम राह रस्ते जी कचहरी आहे ऐं उन राह रस्ते जी कचहरी में असां सां गॾु आहिनि सिंध जा भलोड़ सुघड़ उन्हनि खां अव्हांखे लोक अदब जूं लातियूं ॿुधायूं पिया। सही मलूकनि जी मजलिस में वञणु घुरिजे वेहणु घुरिजे सुख न सोना अदब इख़लाक़ सालिकनि खां सिखणु घुरिजे पढ़ाए पाण खे हरगिज़ न फज़ूली लॿाड़ हणणु घुरिजे खुटाए गुफ़्तगू पंहिंजी ॿियनि जी बि ॿुधणु घुरिजे कूड़ो न कॾहिं कंहिंसां इक़रार करणु घुरिजे सचाई रखे सुख न में पोइ ॿोल ॿधणु घुरिजे मिले दिलि जे एवज़ दिलि त अकबर दिलि ॾियणु घुरिजे। वाह अकबर वाह, दिलि जे एवज़ दिलि मिले त दिलि ॾियणु घुरिजे। असांजे आशिक़ रसूल शाइर हज़रत हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह फरमायो आहे त शान इंसान जो आला आहे पर दिलि जो शान अॻे दुश्मन जी दिलि खे बि कॾहिं शलको सो वाह न लॻे जो बि दुनिया जे तख़्ते ते सो दिलि जे तो हथगे ए महेसर मां न रुगे पर दुनिया थी दिलि ते हले। दुनिया थी दिलि ते हले आ पावर दिलि जो ही दिलि खे जो ॾोही चवे सो दिलि जो आ ॾोही उज़वनि में पहिरियों नंबर अदा पाक आ उज़वो ही जे खेल ख़तमु थियो ही त पोइ महेसर माण्हू मोह भलो। मोहतरम सचल मेकन अव्हांखे भली कार चऊं था असांजे आलमी औताक लोक अदब सिलसिले जो ही स्पेशल प्रोग्राम आहे जंहिंमें अव्हां असां सां गॾु आहियो। मोहतरम मोहम्मद हाशिम गाहो हाशिम लतीफ़ी पाण खे आलमी औताक में कनाए रहियो आहे। जी सजण लोक अदब सिलसिले जो ही में वञी रहिया आहियूं ऐं उन काज़ी अहमद में थींदड़ प्रोग्राम में वेंदे राह रस्ते जी ही लोक अदब कचहरी सजण सुघड़ असां सां गॾु आहिनि अव्हां ताईं पहुचायूं। चांडियो लिखनि था भले मां मज़रत ख़्वाह आहियूं रस्ते में हुजण जे करे इंटरनेट सिग्नल जेके आहिनि से साथ न पिया ॾियनि इन जे करे कुझु लम्हा कुझु घड़ियूं अव्हां इंतज़ारु कयो पिया सजण अव्हां जी महिरबानी तकलीफ़ लाइ माफ़ी। मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो मदीने जा रहवासी भलोड़ शाइर लिखनि था त भले मां पार तां सदको सॼे सचे सिंगार तां सदको भले मां पार तां सदको सॼे सिंगार तां सदको मदीने पाक जे गुलशन गुलो गुलज़ार तां सदको रोज़े अतहर हरम नबवी ऐं नीलुनि जे निज़ारे तां छटियुनि जी छांव में वेही थियां थदकार तां सदको शहीद थियो ॾंद मुबारक जित उन्ही जागह उन्ही हंध तां उहद जे उन एराज़ी तां भली उन गार तां सदको अबू बकर उमर उस्मा अलीउल मुर्तज़ा जन जे ॾिसी इतिहाद एके खे वञा हर यार तां सदको अमा साइण जे रोज़े तां अमा जी मज़ार मुक़दस तां हसन ऐं हुसैन जे घर जे दरो दीवार तां सदको अबू अयूब अंसारी मिड़िन खे मेल मारे वियो संदन जे आस्ताने तां ऐं उन जे प्यार तां सदके मदीने पाक जा मंज़र नथा विसरनि मुखां मोहसन तैयबा जी हर सुकल साई
शजर वणकार तां सदके। तमाम वॾी महिरबानी मोहम्मद मोहसिन अवां जी तख़लीक। मोहतरम हाशिम लतीफ़ी मोहम्मद हाशिम गाओ साहब अवां खे भलीकार लिखनि था त ज़बरदस्त साईं, रब पाक अवां जी ओताक खे आबाद रखे। आमीन सुम्मा आमीन। मोहम्मद हाशिम वॾी महिरबानी। मोहतरम मोहम्मद बच्चल शर लिखे थो अकबर चांडिया खे सलाम। मज़हर मगसी मोहम्मद बच्चल शर जे तरफ़ों था ऐं हुन सलाम जो जवाब बि सजण अवां खे ॾिनो। अवां जूं महिरबानियूं लख लाइक किरोड़ कुर्ब। अवां जूं मोहबतूं जो असांजे हिन आलमी उताक जे स्पेशल राह रस्ते जी कचहरी खे दाद ॾींदे अवां हिन पल असां सां गॾु आहियो ऐं अवां जा थोराइता आहियूं। वॾियूं महिरबानियूं लख लाइक। राह रस्ते में हुजण जे करे इंटरनेट सिग्नल जी कमी आहे, उन जे लाइ अवां दोस्त इंतज़ारु पिया कयो। अवां खां तकलीफ़ जे लाइ माफ़ी घुरूं था। जी दोस्तो, अवां प्रोग्राम आलमी ओताक समात करे रहिया आहियो, ॿुधी रहिया आहियो ऐं आलमी ओताक असांजे लोक अदब सिलसिले जो ही स्पेशल प्रोग्राम राह रस्ते जी कचहरी अवां जे समातुनि ताईं पहुचायूं पिया। राजा रुस्तम पालारी प्रीत पचारूं प्रोग्राम जा कंपियर ऐं पेशकार पाण खे ॿुधनि पिया, लिखनि था सलाम प्यारा साईं, तमामु बहितरीन माशाअल्लाह। सॼी संगत खे सलाम। सजण सभई अवां खे वालेकुम सलाम चवनि था ऐं उन सां गॾोगॾु चाकर अब्बास पाण खे ॿुधनि पिया ऐं सॼी संगत खे सलाम चवनि पिया। वॾी महिरबानी। मोहम्मद मोहसिन कासमी चांडियो मदीने मुनव्वरा खां लिखनि था साईं, ही जेको दोस्त सचल मेकन नाले दोस्त आहे उन वटि हर नात शरीफ़ अवां खे क़िबला मिलंदी। जा बि चाहियो संदन नातिन जो वॾो ख़ज़ानो आहे। जी सचल मेकन यकीनन इन जूं मुहबतूं आहिनि ऐं आका सां इश्क आहे, जंहिं पंहिंजे इश्क खे जो इज़हार करण जे लाइ उन आका जे उन शान खे समाए रखियो आहे ऐं यकीनन असां थोराइता आहियूं मोहम्मद मोहसिन अव्हां जा बि जो अव्हां असांखे हिन दोस्त बाबति ॼाण ॾिनी। हींअर चाहींदासीं त अव्हांखे लोक अदब जूं लातियूं ॿुधायूं ऐं असां सां गॾु आहे सदन जी सौगात किताब जो तमामु भलोड़ तख़लीकार सुगड़ मोहतरम नज़ीर अहमद मेमण। जी नज़ीर साईं, हाणे असांजे ॾेही परॾेही दोस्तनि खे अव्हां छा था ॿुधायो लोक अदब जे लातिन मंझां? हाणे दोस्तनि खे ख़ुदा जी कुदरत ॾेखारींदासूं। ख़ुदा जी कुदरत जा जेके नज़ारा आहिनि उन्हनि जो मुशाहिदो अवां पंहिंजी शाइरीअ में। जी अरे तो न शाही तुंहिंजे शान जा रंगी ॾिसण रंग था, किथे बुलबुला बहारनि में किथे रड़नि कंग था, किथे ढोरा ढंढूं ॿेला ॿाही आहिनि, किथे जबल पथर अंबार इलाही आहिनि, किथे कारा कलर पोठा पाही आहिनि, किथे वार वस्तियूं शहर शाही आहिनि, किथे किरियल कोटनि ते बि वेठा वाही आहिनि, किथे झांगी झंगनि में लोढ़नि में इलाही आहिनि, किथे ॿोली बाजारी त किथे चुंगारी न चंग था। शाही तुंहिंजे शान जा रंगी ॾिसनि रंग था। किन जूं अचनि वञण घणियूं मौजूं वॾा माल ॾी, किन खे सिकाए सुतीअ लाइ कठण वॾा काल ॾी, किन खे मखण संधा माटनि में जोहर वॾा जाल ॾी, किन खे फुड़ी न बख़्शी पीअण जी हीणा वॾा हाल ॾी, किन खे सदाईं सुखियो रखियो लखनि संधा लाल ॾी, किन जी फिटाए फना करे अजाया फाल ॾी, के कारा हलनि को झड़ा के सोणा घुमनि सुंग था। शाही तुंहिंजे शान जा रंगी ॾिसनि रंग था। के आला पीलो औलाद लाइ फाइ कर तिन खे फर ॾी, कुन वटि हिमो ई हेकांदा वरियो तिन खे वलर ॾी, किन जी पीढ़ी न करी पोयां ताना तिन जे दर ॾी, किन जा वेढ़ा वधाए ॿीणा तिन खे बर ॾी, किन जो त हिकिड़ो बि हलाए वरी हुल शर ॾी, के हलनि हवाइनि में के रहनि मिटीअ में मलंग था। शाही तुंहिंजे शान जा रंगी ॾिसनि रंग था। ना तुझे जो नज़ीर चए शाही वॾो शोर आहे, कंकु सदाई करड़ो मूंझ में मोर आहे कान अदालत चङो थियो चोर आहे, अशराफ जी इज़त कान्हे ओज ते ठोर आहे, सांडो हले सीट जी त शींहं सां मुंहिंजो शोर आहे, अॻु त माण्हू अॻु हो अॼु को और आहे,
जिते कचहरियूं हूंदियूं हूं कामिलनि जूं उते लुचनि ॾिठनि लंघता शाही तुंहिंजे शान जा रंगी ॾिठनि रंगता। वाह नज़ीर मेमण, शाही ॾिसजनि यकीनन हुज़ूर अलैहि सलातो वसलाम जे सदके ही जेका काइनात जुड़ी आहे उन काइनात जा नज़ारा अजीब आहिनि। वण टिण जबल पथर पहण रोड रस्ता ज़मीन आसमान हजर शजर बर्रो बहर काइनात जो जेको बि ज़रो ज़रो आहे उहो हुज़ूर जे वसीले जे ज़रियो आहे जंहिंजे सदके हिन काइनात में असीं जियूं पिया। मोहतरम निसार अली जतोई पाण खे ॿुधनि पिया प्रोग्राम में। निसार अली अव्हां खे भली कार चऊं था। ही राह रस्ते जी स्पेशल कचहरी आहे। असांजी ही कचहरी आलमी ओताक जो स्पेशल प्रोग्राम अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं पिया। जी सजणो, अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त हिन लोकअदब सिलसिले जे आलमी ओताक प्रोग्राम में असां अव्हां सां गॾु आहियूं। अव्हां जूं मुहबतूं चाहतूं कुर्बतूं असां सां गॾु आहिनि। छो न हिन वक़्तु कचहरी में हिकु नओं रंग थी वञे। इन रंग खां पहिरीं मोहम्मद मोहसिन कासमी चांडिया साहब जो मैसेज पढ़ंदो हलां। पाण लिखनि था, तमामु बहितरीन सुघड़ अव्हां सां गॾु आहिनि। माशा अल्लाह, मालिक करीम संदन खे ऐं अव्हां खे सदा सलामत ता क़यामत रखे। आमीन सुम्मा आमीन। मोहम्मद मोहसिन, वॾी महिरबानी। जी सजणो, हाणे हलूं था सुराई साज़ जी तरफ़। अव्हां खे तमामु हिकु ख़ूबसूरत ऐं नायाब बोल ॿुधायूं था। मूंखे उमेद आहे तव्हां खे पसंदि ईंदो। मास्टर चंदुर जो ख़ूबसूरत आवाज़ अव्हां जे समाअतुनि ताईं। माशूक़ के खुश ख़्वाब में मूं चयो यादि करे आया वॾे अज़ार में। उन चयो आहीं चरियो थियो या बकी बाज़ार में। मूं चयो संगीतल न थियो आहियां वॾे आज़ार में। पोइ पुछाईं केरु आहीं, घर तुंहिंजो आहे किथे, छा खपे तोखे दीवाना छो आयो आहीं हिते। जी सजणो, लोकअदब सिलसिले जो स्पेशल प्रोग्राम आलमी ओताक अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाए रहिया आहियूं। मास्टर चंदुर जो ख़ूबसूरत आलाप। बहराड़ी में हिकु ज़मींदार 5 सालनि जे धीउ सां गॾु बंगले में रहंदो हो। बंगले जे चौधारी कंदनि जो लोढ़ो ॾिनल हो ऐं लोढ़े जे ॿाहिरां पहलवान पीरनि नाले चौकीदार पहिरो ॾींदो हो। हिकु ॾिहाड़े कंहिं कम सां के ज़मींदार ॿाहिरि थो वञे ऐं घर में 8 सालनि जी धीउ अकेली ॾिठी। पंहिंजे नौकर पीरल खे पालक थो करे वञे। पीरल चवे थो त मुंहिंजा साईं, हीअ मुंहिंजी नंढड़ी अम्मा आहे, तव्हां हुनजो को बि फिक्र न करियो। ज़मींदार जे ॿाहिरि वञण जो मौक़ो वठी हिकु चोर डाकू पुठे पासे खां लोढ़ो टिपी बंगले में दाख़िल थो थिए ऐं अन जे कुंजे पुठियां लिकी थो थिए। 8 सालनि जी छोकिरी जे हिकु जारे मां पती खणी ॿिए जारे में रखी राति जो सुम्हण जी कोशिशि कई त सोझरे ते वञी चोर ते नज़र पियसि ऐं खिरक भरे ॾकी वई, पर दिलि न लथाई। दिलि में सोचाई त मुंहिंजो पहलवान पीरल न
नौकर तो ॿाहिर बराबर वेठो आहे पर जेकी सॾु करियांसि तेसि मूंखे चोर मारे विझंदो उन करे अहिड़ी का अटकल करियां जो चोर खे पीरल खां झलायां पंहिंजी जान बि बचायां पंहिंजो माल बि बचायां छा कयईं जो पति साॻे जाड़े में रखी ऐट कढी ऐं कटण लॻी ऐं ऐट सां ॻाल्हियूं करण लॻी चोर जे लिखे त ॿार आहे ॿ टे मिंट ऐट सां ॻाल्हियूं करे ॻाए ॻाए थकिजी सुम्ही पवंदी पर ॿुधंदड़ सोचियो त 8 सालनि जी छोकिरीअ छा पंहिंजो दिमाग़ सां कमु वरितो आहे उहा ऐट खे चवे थी त मुंहिंजा मिठड़ा आहिनि ओ मुंहिंजा अजड़ा आहिनि अञा त ऐट मां नगरी आहियां अञा त ऐट मां नगरी आहियां वॾी दुनिया त थींदसि वॾी दुनिया त थींदसि मां त मुंहिंजो मुंहिंजो करो चोर जॾहिं मां थींदसि अञा त ऐट मां नगरी आहियां अञा त ऐट मां नगरी आहियां ओ ऐस अञा मां नगरी आहियां ऐस अञा मां नगरी आहियां मगरे खां पोइ छा थींदो घोट करी घर घोड़ी आई तो घोड़ी आई तो घोड़ी आई तो वठी नाल मुकनी दो जड़ वठी नाल मुकनी दो जड़ वठी नाल मुकनी दो पुछते पिटन जो घर ही पुरानो घर ही पुरानो घर ही पुरानो अरे सावन जे घर भी दसे सावन जे घर भी दसे वॾी विनत कंदी दसे शादीअ खां पोइ छा थींदो शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो पुट बि त ॼमंदो पुट बि त ॼमंदो होए मां पीरल नाम खरीदसि मां पीरल नाम खरीदसि मां पीरल नाम खरीदसि पीरल मुंहिंजो वॾड़ो थींदो पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो पोइ मां मानीअ लाइ सॼींदसि मां मानीअ लाइ सॼींदसि मां मानीअ लाइ सॼींदसि नथो अच पीरल चवंदो मुंहिंजो रांदि में रीतल हूंदो मुंहिंजो रांदि में रीतल हूंदो मुंहिंजो रांदि में रीतल हूंदो पीरल 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 हेॾे अच पीरल 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 हेॾे अच वाका करे सॼींदसि मां वाका करे सॼींदसि मां वाका करे सॼींदसि दाह करे जो ॼाई त पीरल ओ पीरल हेॾां अचो त ॿाहिरि जो संत पीरल नौकर वेठो ऐं सम्झो त शायदि अम्मा मूंखे थी सॾु करे सो यकदम पर्ट खोले अंदरि आयो ऐं दरवाज़े वटि बीही चवणु लॻो अम्मा तव्हां छो सॾु कयो इहो पीरल हाज़ुर ईअं जो ॼाई त चोर हैरान थी वियो बेहोश थी वियो सफ़ा ढिघ वेही वहेसि दिलि में ख़्यालु कयईं त छोकिरीअ 10 सालनि जी ॾेई वेठी आहे एतिरे में वॾी थी सो मङी सो परणी सो दाढ़ीअ सां पीरल विझणियाई छोकिरी हिक मांगुर सां इशारो कयो त चोर लिखो बीठो आहे पीरल वञी चोर खे पकड़ियो ईअं अकुल सां छोकिरीअ चोर बि पकड़ायो माल बि बचायो ऐं जान बि बचाई ॿुधंदड़ वीचार कयो ऐत अञा मां नगरी आहियां ऐत अञा मां नगरी आहियां लोक अदब सिलसिले जे स्पेशल प्रोग्राम आलमी ओताक में आजिज़ रहमतुल्लाह लाशारी तरफ़ां अव्हांखे भलीकार कुछ ॾिहाड़नि जी विथी खां पोइ ही राह रस्ते जी कचहरी अवां सजणनि ॾेही परॾेही पिरी प्यारनि दिलबर दोस्तनि जे ख़्वाहिशुनि जे पुराए ख़ातिर असां पंहिंजे वक़्त खे लोक अदब जे लाइ वक़ुफ़ कंदे ही कचहरी कई ऐं जंहिं कचहरी में मूंसां सिंध जा भलोड़ सुगड़ मौजूदु रहिया मोहतरम नज़ीर अहमद मेमण सदन जी सौगात किताब जो लेखक ऐं उन सां गॾोगॾु मोहतरम अली अकबर उदासी चांडियो। हिन जो के राह रस्ते जी कचहरीअ में हम सफ़र रहिया इल्म अदब ॾाह ताईं ॾाहप जा गोहर दीनी स्कॉलर मोहतरम साईं ग़ुलाम रसूल लाखो साहब।
इन प्रोग्राम में मदीने मुनवरा खां असांजो सिंध जो हिकु ॿियो शाइर ऐं सनाख्वा मोहतरम गुलहसन गुल सोलंगी पाण खे ॿुधी रहियो आहे, प्रोग्राम खे पसंदि करे थो। गुलहसन गुल, अव्हां जी महिरबानी, अव्हां खे आलमी उताक में शामिलु थियण ऐं प्रोग्राम खे पसंदि करण ते अव्हां जा थोराइता आहियूं। ॾेही परॾेही पिरिन खां इन्हीअ ते अॼोके हिन राह रस्ते जी कचहरीअ मां वरी ईंदड़ प्रोग्राम ताईं मोकिलायूं था। को नओं मौज़ू खणी, को नओं रुख़ खणी अव्हां सां गॾु हूंदासीं। इन उमेद सां तव्हां जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो पंहिंजे बचड़नि, पंहिंजे ख़ानदान, पंहिंजे मिटनि माइटनि, इल्मी अदबी ॾाह ताईं ॾाहप जे सफ़र, ॿोलीअ जी ख़िदमत, अबे अमा जी ख़िदमत, पंहिंजे बचड़नि मिटनि माइटनि सां शाद हुजो, आबाद हुजो, को ॾुख न ॾिसो। ज़मीनी आसमानी आफ़तुनि, मुसीबतुनि, बलाउनि, बीमारियुनि खां महफ़ूज़ हुजो। अव्हां लाइ इहा दुआ त अल्लाह पाक अव्हां जी इज़त, आबरू, रिज़्क़, रोज़ी, माल, मिल्कियत ऐं दीन ईमान में वाधारो फ़रमाए। वरी इंशाअल्लाह कंहिं नए मोड़ ते को नओं रुख़, को नओं मौज़ू खणी आलमी उताक में गॾिबासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, अॼोके राह रस्ते जी कचहरी जे महिमाननि मोहतरम अली अकबर उदासी चांडियो, मोहतरम सुगड़ नज़ीर अहमद मेमण ऐं मोहतरम ग़ुलाम रसूल चांडिये सां ग़ुलाम रसूल लाखे साहब सां गॾु मूंखे इजाज़त ॾींदा। जाॾे पेर ताॾे ख़ैर, अल्लाह वाही।